अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अहलिय सनाबासी किताब है हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी किस्त 56 ऐं आख़िरी जो जाते सो ताते रुधल वॾनि माण्हुनि जा चौधारी सौदो ॾींदे खुथा न पिया पुॼंदा। सॼो शहर मिड़ी अची बैराज बीड़ो थींदो हो। भला खुलियल जाइ थधिकार छबर जे साहकुनि ते हीर पई हुलंदी, गुलनि जी बहारी जुदा त दरिया शाह जो नज़ारो अलॻि। ॿिन्ही भिकुनि तां वाहन जा वहकरा गड़गाड़ कयूं पियो, पुलियुनि हेठां पाणी निकिरंदो, लोहाणनि दरनि सां टकर हयूं, छोलियूं मस्तनि ऐं मजूबनि वांगुरु गप पियूं कढंदियूं। साध बेलो हिकु तरफ़ त रोड़ीअ जे बाग़नि जी वणकार, ॿिए तरफ़ जाॾे अखि खॼंदी त हियांव पियो ठरंदो, जाॾे मुंहुं कबो त बहारी वठी वेंदी। माण्हू झुगड़ कयूं वतंदा, हवाए झटींदा, के छबरुनि ते वेठा हूंदा त के हथ हथ में ॾयूं ॾाढीअ लोड सां पिया चकर ॾींदा। मतिलबु त शाम खां पोइ सॼी खुदाईअ जो ॼण जिनसार अची सखर बैराज जे पुल ते इकठो थींदो। सखर जे मुसलमाननि में बेपर्दगी कान हुई, बल्कि सॼी सिंध जो उहो हाल हो। असांजूं औरतूं बेगमात कोन बणियूं हुयूं, बल्कि सही माना में मस्तूरात हुयूं। सादातनि ऐं मौज़दनि जूं औरतूं केॾांहुं वेंदियूं त बुरकनि पाइण बाद बि पलवड़नि में, ऐं घणो करे सिज लथे बाद हव मोटरी खां पोइ। विचोले तबिके वारियूं मायूं बि साॻीअ तरह हिजाब ऐं हया सां अछे महमूदीअ जो बुरको पाए, बुरको हमेशह अछे रंग जो, घणो करे महमूदीअ जो टोपीअ वारो इस्तेमालु थींदो हो, वॾे घेरे सां। रंगीन बुरको असां वटि इस्तेमाल में पाकिस्तान खां पोइ आयो, ऐं उन खां पोइ ई बुरको परदेदारीअ लाइ न बल्कि बेपर्दगीअ खे जाज़िब बनाइण लाइ कत बांधो वञे थो। कंहिं अहिड़े वेले वक़्त सां जॾहिं रस्ते ते मर्दनि जी भीड़ न हुजे, ख़ैरपुर या हैदराबाद जे तरफ़ जेके ग़रीब औरतूं बल्कि बानियूं हूंदियूं हुयूं, से बि रहे मथां अजरक वेढ़े या अछी चादर वेढ़े उन सां मुंहुं ढके बाक़ी हिकु अखि ज़ाहिर करे हलंदियूं हुयूं। उन खां थोरो अॻु माना थियूं मायूं सुथड़ुनि मथां पड़ो पाए पोइ काॾहें वेंदियूं हुयूं, जीअं बुरके जे हेठीं पछाड़ीअ खां औरत जी सुथड़ ते बि कंहिंजी निगाह न पवे। मोटर कोन हुआ, तंहिं करे सफ़र या आमद रफ़्त लाइ बेलगाॾी जंहिंखे चौधारी खे सॼो पलवड़ो ॾिबो, बगियूं जन खे पिणु पुठियां चादर ॿधबी हुई, या डोलियूं उठनि मथां महमल जंहिंखे सिंधीअ में काजाउ चइबो हो। जे डोली लहंदी गाॾी बीहंदी या उठ वेहंदो त उतां खां जाइ जे दरवाज़े ताईं ॿिन्ही तरफ़नि खां नौकिरियाणियूं चादरां झले बीहंदियूं। तंहिंखां पोइ औरत अंदरां निकिरी पेर पट ते रखंदी। घिटीअ जे ॿिन्ही मुंहंनि ते बि माण्हू बीहारबा, जीअं मर्द माण्हू न लंघी अचे। उन परदेदारीअ सबबु ई सिंध में चयो वेंदो हो त नर पखीअ खे बि हवेलीअ मथां उॾामण जी इजाज़त न आहे। कन सादातनि जे हवेलियुनि में त पहिरें भारी माई बि वञी न सघंदी हुई, उहो उन करे त मथां संदसि पेट में छोकिरो हुजे। मतिलबु त परदे लाइ एॾो एहतमाम, एॾो बंदोबस्तु ऐं एतिरी ज़्यादती कई वेंदी हुई। परदे में एॾो गलो हो जेतिरो अफरासियाब जी धीअ मुनीज़ा पंहिंजे सिलसिले में बयानु कयो आहे। मुनीज़ा मनम दख़्ते अफरासियाब तनमरा बरहना नदीद आफ़ताब। जॾहिं औरतुनि जो इंतकाल थींदो हो त लहद में उन्हनि खे पंहिंजा अज़ीज़, बल्कि अज़ीज़ बि उहे जेके मुहरम हूंदा हुआ, लाहींदा हुआ। औरतुनि जो क़ब्रिस्तान बि गोशाइतो थींदो हो। क़ब्रूं पकीअ दीवार जे अंदरि या क़ब्रिस्तान खे वॾी ओॾकी भित सां ओॾकी भित ॾियारे छॾिबी हुई। सिंध जे हिंदुनि में अलबत नए ज़माने अचण बाद परदो घटि थी वियो, याने उहो बि फ़क़ति आमिलनि में। भाई बंदनि में ऐं ॿहिराड़ीअ जे हिंदुनि में वरी बि परदो क़ाइमु रहियो, लेकिन एतिरो सख़्तु न जेतिरो मुस्लमाननि में हो। पर परदे न हुजण वारी हालत में बि उहे पंहिंजे न्याणियुनि सियाणियुनि खे ईअं छुड़वाग छॾे कोन ॾींदा हुआ। हया हिजाब, नंग ऐं नामूस, अखि जो शर्म, सींध जी लॼ, मुंहं जो मरम मर्दनि में बि हो ऐं औरतुनि में बि। मर्द ॿाहिरीं कमनि खां पिया मर्द ॿाहिरिनि कमनि खे पिया मथो ॾींदा हुआ, ऐं मायूं घरनि जा छपर झलियूं घर खे बेश्त बणायूं वेठियूं हूंदियूं हुयूं। ॿाहिरां हथो ततो थको टुटो मर्द घर में आयो, दर खां पेर अंदरि विधाईं त सभई थक लही वेंदसि। ॼण उते अची पहुतो जिते फ़क़ति मोहबत ई मोहबत आहे, इत्मीनान ऐं ख़ुशी आहे, मुसरत ऐं मज़ो आहे। अॼु वांगुरु घर कोन हूंदा हुआ जो घर नौकरनि जे हवाले, ॿार आइनि जी हंज ते ऐं बीबियुनि खे लटो कंध में सॼो ॾींहुं वतन गरारा लोॾींदियूं ऐं घिटनि सेरनि में जाठा हणंदियूं ऐं चाखोड़ कंदियूं।
अॼु मर्द घरनि खां ॿाहिरि रहण में इत्मीनान ऐं आफ़ियत सम्झनि था, लेकिन उन ई दौर में कमकार लाथे खां पोइ मर्द घरनि ॾे ईअं मोड कंदा हुआ जीअं झंग चरी माल वथाण ॾांहुं वरे। अॼु घर ईअं पिया लॻनि ॼण मुसाफ़िर खाना आहिनि या सराय, जिते हर को हली अचे छड़ो राति जा 4 पहर अझाप करे सुबुह थियो ऐं वरी लटो मथे ते अलावाई। बल्कि हाणे त अलावाई बि कान, जंहिंखे जाॾे वणे बिना झल पल पई पाण विंदराए। घर खां ॿाहिरि जेका ज़िंदगी तंहिंजो नालो प्राइवेट लाइफ थियो, जंहिंजे पुछण जो अख़्तियार मौजूदा तहज़ीब मुताबिक़ मर्द खे बि कोन आहे। ऐं जॾहिं औरत प्राइवेट लाइफ शुरू कई त मर्दनि बि भविखूं अॻिते वधाए पंहिंजी प्राइवेट लाइफ जा ख़ेमा खोड़िया ऐं अहिड़ीअ तरह असांजो सॼो मुआशिरो तबाह ऐं बर्बाद थी वियो। सुख राहत आराम ऐं आसाइश कान रही, सॼो निज़ाम टुटी पियो। घरनि सां गॾु सॼे मुआशिरे ऐं मुआशरत जूं तीलियूं मुंझ धार थी वियूं। सो मथे ॻाल्हि ते कईसीं त उन ई दौर में सखर अंदरि उघाड़े मुंहुं घणो करे घरेती औरत ॾिसण में कान ईंदी हुई। मर्द केतिरो बि ख़राबु हुजनि, लेकिन अंदरि वेठियूं औरतूं इज़त ऐं नामूस जूं निगहबान हूंदियूं हुयूं। असमत जा नीलाम ईअं कोन थींदा हुआ जीअं अॼु थियनि। इफ़त जो तीन वाल ईअं न थिए थियो जीअं हाणे पियो थिए। औरत पंहिंजे जिस्म खे एक दो तीन ईअं कोन कयो हो जहिड़ी रीति अॼु हिन कयो आहे। हक़ीक़त में औरत जॾहिं पंहिंजी इज़त पाण लाइ हथ में कई, तॾहिं मर्दनि बि उनखे वणज ऐं वापार जो वखर सम्झो। औरतूं ईअं सीना साहे ढिटाईअ सां अखियूं सिधियूं करे चश्मनि जा चाला कोन कंदियूं अतंदियूं हुयूं। जीअं अॼु ईअं पियो मालूम थिए ॼण जर्मन जे फ़ौज जो को जर्नेल बड़छियूं ऐं भाला खयूं मथां चढ़ंदो पियो अचे। सखर में पहिरीं लड़ाईअ बाद जर्मन जे फ़ौज जो वॾो धाको हो। ॿाराड़ीअ में उनखे जर्मन जी फ़ौज सॾींदा हुआ। इजो की इजो सीने जे सुपुर्द कयाई। उन्हनि ॾींहंनि में धारियूं त दूर रहियो, लेकिन असां जूं औरतूं पंहिंजे मर्दनि अॻियां बि अखि खणी ॻाल्हाइण बेहयाई ऐं बेअदबी सम्झंदियूं हुयूं। बैराज जे पुल ते शाम जो फ़क़ति के ॿाहिरियूं तवाइफ़ूं ॾिसबियूं हुयूं। सखर या सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि में कंजरियूं या रंडियूं ॿाहिरि खां आयल हूंदियूं हुयूं। सखर में पंजाब ऐं पेशावर खां ऐं हैदराबाद में गुजरात जूं, जिन खे माड़े चीणियूं चवंदा हुआ। कराचीअ में हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं सूबनि मां आयल हुयूं। कंबर, ॾोकरी, लाड़काणे ऐं कन ॿियनि नंढनि शहरनि में चंद सिंधी कस्बियाणियूं पैदा थियूं, जेके घणो करे सिंधी ज़मींदार जूं विहारियल ऐं सेंधियूं हूंदियूं हुयूं। उन्हनि खे मक़ामी हैसियत हासिलु हुई, आम कसब न कंदियूं हुयूं। जेके 16 सिंगार करे टांगनि ते सवार थी शिकारपुरी रस्तो ॾेई टकर जो चकर हणंदियूं, ल्यूकस पार्क खां पुराणे सखर वञी या लेंसडाउन ब्रिज खां वञी बंदर वठंदियूं, या वरी मोटी अची मासूम शाह जी लाहीअ खां लही फ़ौजदारीअ जे अॻियां लंघंदियूं ऐं साईं करम अली शाह जे बाग़ वारो रस्तो ॾेई काज़ी मोहम्मद सूमर ऐं काज़ी फ़कीर मोहम्मद जी कुतिर मशीन वटां थींदियूं सरदार अली शाह जे कारखाने वारे मोड़ खां इस्माइल जे हाथे जो पासो ॾेई सिधो वञी बहराज में पहुंदियूं ऐं उतां अची पुल ते पहुचंदियूं हुयूं। उन्हनि सभिनी रस्तनि तां घूरनि सां घाईंदियूं, माण्हुनि सां मारींदियूं, ईंदड़ वींदड़ सां चार चश्मी कंदियूं, मुरकंदियूं, मुश्कंदियूं, अखियूं भञंदियूं, गोया पंहिंजे हुस्न हैंडबल दस्ती इश्तिहार विराईंदियूं ईंदियूं हुयूं। रंगीन लटा शोख रंगनि सां, लिपस्टिकूं लबनि खे लॻल, अख कजल सां ककड़ी, ॻहनि सां झिंझियल, पान वात में, सिगरेट आङुरियुनि में, रुमाल हथ में कयूं तजला ॾींदियूं ईंदियूं हुयूं। उहे सभई रस्ता उहे हुआ जिन ते शाम धारे बिरादरान इस्लाम जी हलचल ज़्यादा रहंदी हुई। बंदर रोड ॾेई घणो करे घटि हलंदियूं हुयूं। उते वेठा हूंदा हुआ वॾा वॾा हिंदू सेठियूं, थुल्हा पेट पथारियूं ऐं वॾियुनि चिलमुनि जा ड्रिघा नड़ बुड़कनि लाइ वात में ॾियूं। उन्हनि खे उहा मुस्लमाननि वारी हुस्न पसंदि नज़र किथे हुई? उहा अखी कान हुयनि जेका हुस्न परखे ऐं परूड़े सघे, न एॾी दिलि हुयनि, न एतिरो मज़बूत जिगर जंहिंमें कंहिंजे पिंबड़नि जा पैकान पेवस्त थी सघनि। पोइ अहिड़ी लाहासिल रस्ते तां लंघण ई ॼण सिंगार जो ज़्यान
बिल्कुलु फज़ूल ऐं बेसूद। अलबत डिप्टी पीर बख़्श सो कचहरी लायूं वेठो हो, लेकिन उहो बि त पेंशन में हो ऐं उन लाइ उहो ई मशहूरु हो त नौकिरीअ वारे मुदे खां बि ज़्यादा अरसे ताईं सरकार जी पेंशन खाई चुको आहे। शाम जे 5 खां वठी लड़ीअ सोमाणीअ ताईं बैराज जे पुल ते चहचिटो हूंदो हो। सखर जा ॾींहं सावण में अगरचे दोज़ख हुआ, लेकिन रातियूं अहिड़ियूं जहिड़ियूं बेहिश्त। सिजु लड़ंदो त हीर होली पवंदी, लूंहं लूंहं खे ठारे छॾींदी। सेर सपाटा करे, रूह विंदराए, दीदुनि सां दीदुनि जा मुक़ाबिला ऐं मुआरिका कराए, कमकार जा थक भञी ऐं सॼे ॾींहं जो ओभर लाहे हर को देर देर सां पियो उतां घर मोटंदो। घर मोटंदो हो जिते संदन लाइ खीर जा थधा वटा, मिठा अंब, ताज़ियूं खारका ऐं अछनि चांवरनि सां भरियल रकाबियूं अॻु में ई मौजूदु हूंदियूं हुयूं। कंहिंजी चहर ते दिलि थींदी हुई त पंहिंजे दस्तरखान ते अब्दुरहमान जे होटल तां भुॻेला जी हाफ प्लेट घुराए वठंदो, वरना सावणी राति में खाधे जो उहो ई दस्तूर हूंदो हो जंहिं ते बिस्मिल्लाह करे हर को गोॾा भञी अची वेहंदो। अपर सिंध में 2 क़िस्मनि जा बाग़ हुआ, अंबनि जा बाग़ ऐं खजुनि जा बाग़। लाड़काणे शाह जी ॻोठ रोहिड़ी, ख़ैरपुर, पिरियालो, टेड़ीअ, कोट मीर मोहम्मद ऐं पीर ॻोठ में अंबनि ऐं खजुनि जा बाग़ आम जाम हुआ। ख़ैरपुर ऐं कोट मीर मोहम्मद ख़ान जा टालपुर अंबनि जा शौक़ीन हुआ। उन्हनि जे अंबनि ते ख़ासि नाला रखियल हुआ। मसलन ख़ैरपुर जे सैद आबिद अली शाह जे बाग़ ग़ुलाम फरीद में हेठियां क़िस्म हुआ: रूह अफ़ज़ा, राह ते रूह, हरीड़ वारो, गुलाबी, तूबा। ठेड़ीअ में मीर वारे बाग़ जा मशहूरु अंब हुआ: वज़ीर वारो हबीब, बम्बईअ वारो बादशाह पसंद, पताशो। ख़ैरपुर जे लाल बंगले वारे बाग़ जो अंब पाबी। पीर सबरिया वारे बाग़ जो ॾोंघी, पठाणनि वारे बाग़ जो शेरो शकर, ॻोठ चौरे जे बाग़ जो निबड़ी, कोट मीर मोहम्मद ख़ान जो झंग सियाल। पीर ॻोठ जा अंब ऐं बाग़ बि मशहूरु हुआ, पर जियल शाह मरहूम जो हवाई बाग़ मशहूरु हो। पीर अली मोहम्मद शाह जा बाग़ कोट पीर हसामुद्दीन शाह जे पासे ॾांहुं पंहिंजे ज़माने में आलम आश्कार हुआ, जेके पोइ बर्बाद थी विया। कोट मीर मोहम्मद ख़ान जो मालिक मरहूम मीर मोहम्मद ख़ान असांजे ॾाॾे मरहूम ॾांहुं मौसम में अंबनि जे टोकरनि जूं ॿेड़ियूं भराए मोकिलींदो हो ऐं अंब जे हर दाणे ते नालो लिखियलु हूंदो हो त ही फलाणो अंब आहे। हिन वक़्तु ख़बर न आहे त उहे बाग़ आहिनि या बर्बाद थी विया, मालिक काॾे विया, अंबनि जो बुनियादु रहियो या ख़तमु थी वियो। ख़ैरपुर में लाल बंगले वारो बाग़ बि मशहूरु हो। ॾेढीअ जो अंब मशहूरु हो। ख़ासि अंबनि जे पाड़नि में माखियूं, खीर, गुलाब जा पाणी ऐं ॿिया अरक ख़ुशबूदार पोटींदा रहंदा हुआ, जीअं उहा ख़ुशबू ऐं उहा लज़त फर में पैदा थिए। ॿाहिरां आयल अंब उन ई दौर में मशहूरु थिया। सहारणपुरी घणो फर ॾींदड़, अधु पाव खां 1.5 आनो तोर दाणो। बबुर वारो मीर साहिब वॾे जे बाग़ जो दाणो आनू सवा तोर बेहद मिठो। महदी घणो फर ॾींदड़, टपके ऐं पाल जे लाइक़ु। करेलो नंढो डिघो करेले जे नमूने ते। बम्बई वारो बम्बईअ जो तुख़्म वरतल दाणो, अधु पाव ख़ुशबूदार। नीलम बम्बई वारो पाछाटो लज़ीज़। बम्बईअ जो ख़ुशबूदार खाइण बाद पहर पाचो ओघराईअ में बि ख़ुशबू पई ईंदी। लाहौरी मीर साहिब जे बाग़ में हो दाणो मुनू पाव तोर लज़ीज़ शीरीन। दुसहरी ॿाहिरां आयल गरदार, पाछाटो दाणो मुनू पा। सिंधी गोल दाणो गरदार पाछाटो। जूनागढ़ी जूनागढ़ जे लाल बाग़ मां चकी आंदल आगाटो वॾुफ जहिड़ी ख़ुशबू। जूनागढ़ी ही बि लाल बाग़ मां आयल घणो फर ॾींदड़ ऐं आगाटो लहंदो हो। ॻाढ़े थियण ते यकदमि खाइण सां थोरो तुर्श लॻंदो, 2 ॾींहं रखी खाइबो त नारंगीअ जहिड़ी ख़ुशबू ईंदी। कलमी पाछाटो दाणो मुनुपा, लाल पटो तुख़मी घणो फर ॾींदड़। खथूरियो ही अंब शहज़ादे मीर ग़ुलाम हुसैन ख़ान जे बाग़ में हो, ख़ुशबूदार, खाईंदे ढव न थींदो। शाह पसंद ही बि मौसूफ़ जे बाग़ जो आहे, गरदार मिठो, पर सैद आबिद अली शाह जे बाग़ वारे रूह अफ़ज़ा जो जवाब न हो। कारकुन जा बाग़ ख़ैरपुर, रोहिड़ी ऐं लाड़काणे वग़ैरह ॾांहुं मशहूरु हुआ ऐं अञा बि आहिनि, पर उहा परॻोर हिंदुनि जे वञण बाद शायदि न रही आहे। कारकुन जा हेठियां क़िस्म ख़ासि हुआ। असील हिन जा ॾंग, कतल, छुहारा,
कतेफ़ियूं आध्या थींदा हुआ। बम्बईअ ताईं हिन जी क़त्ल वेंदी हुई। कुड़वारी खैरपुर में कुड़ में खुदरो थी हुई। ॾोॾे नरम शीरी ऐं निहायत लज़ीज़ इन जा ॾंग ऐं क़त्ल बि थियनि था, पर ॾोॾा मशहूरु हुआ। उताकिण मीर साहब जे उताक वटि खुदरो पैदा थी ऐं ॾोॾो वॾो लज़ीज़ शीरीन आध्या छुहारा थियनि था। ॾेढी वारी मीर साहबनि जे ॾेढीअ हवेलीअ जे दरवाज़े वटि खुदरो पैदा थी, ॾोॾो वॾो रंगीन, खाधे में दिलपसंद, ख़ुशि ज़ाइका आध्या छुहारा ऐं क़त्ल सुठा थींदा हुअसि। खरठोठर ख़ूबसूरत रंगीन रेशा खां सवाइ सब्ज़ी मायल आगाटी लहंदड़ ॾंग सुठा थींदा हुअसि। नारियल ॾोॾो ऐं ॾंग अध आनो तौरु थींदो हुअसि। पाछाटी लहंदी हुई। गजर हिन जी रुगो क़त्ल थिए थी, निहायत मिठी। बेगन ॾोॾो ॾंग वणंदड़ क़त्ल थिएसि थी, वॾे साइज़ जी थींदी आहे। फसली आगाटी लहंदड़ ॾोॾा ॾंग निहायत नरम, हिन जा 2-3 क़िस्म थींदा आहिनि। सावड़ा नंढो ॾोॾो ॾंग, वॾो ॾोॾो हैड्रो रंग। बसरे वारी असील ॾंग कतफ़ियूं जॾहिं ॾंग थियनि त उन जो ॿुहारो पाड़ो वढे उस में रखी छॾिजे। इराक खां आयल ठेड़ीअ जहिड़ी ख़ुश्क ऐं नरम थिए थी। कतफ़ियूं ऐं आध्या पिणु थियनिसि था। हीअ बिना नर विझण जे फर ॾिए थी। वॾी करबलाइण ॾोॾो वॾो रंगीन, क़त्ल मिठी थिएसि। नंढी करबलाइण घणो फर ॾींदड़, ॾोॾो नंढो थोरो ककोरबो ऐं रंगीन थींदो त रोड़े खाइजे। निहायत लज़ीज़ ऐं मिठो, पेट ते भार न कंदे, निहायत हल्की हाज़म। नूरी ॾोॾो वॾो खोल ऐं मोचारो। ईदन शाह जो कुपिड़ो वॾो ऐं गोल दाणो, पचण बाद रंग जो कारो थिए थो। अशरफी नजफ़ मां हिकु टालपुरा आंदी हुई। ॾोॾो डिघो गरो, ॾंग या क़त्ल तारीफ़ खां ॿाहिरि। खुदाइण हिन जा घणा क़िस्म थियनि था। हिकु क़िस्म अहिड़ो आहे जो पहिरियों ज़र्द पीलो, जॾहिं ॾंग थिए त ॻाढ़ो थियो पवे। खाइण में उम्दो, क़त्ल बेरेशा, सब्ज़ीअ मायल। खैरपुर, सखर, रोहिड़ी ऐं लाड़काणे ज़िलनि में खारकुन जा घटि में घटि 90 क़िस्म खनि थींदा। मां न्याज़ मरहूम जे सिलसिले में जंहिं मजलिस जो मज़कूर करणु घुरां थो, सा लड़ीअ सोमाणीअ बाद हाउ माउटरी पुल खां बि परीअं भर बचल शाह जे मियाणीअ खां थोरो ओरते दरिया शाह जे ठरीअ कंठारे ते थी हुई। असां उन ई ज़माने में सिंध ज़मींदार छॾे सितारा सिंध पहिरियां बाए वीकली ऐं पोइ रोज़ानी कढी हुई ऐं बिजली घर जी भिक में मंगन मालीअ वारे बाग़ शरधानंद पार्क जे साम्हूं दीवान भोज सिंह वारे बंगले में रहंदा हुआसीं। लाड़काणे ज़िले जो हिकु दोस्त जेको सिंध जो बहितरीन काफ़ी गो शाइर बि हो, पंहिंजे नई घरवारीअ समेत अची सखर में रहियो हुयो। घरवारनि जे सिलसिले में हिन जो उहो ई नज़रियो हो जेको हज़रत शेख सादी अलैहिर्रहम जो, याने ज़नीनो कुंद मर्द दर हर बहार के तकवीअ में पारेन नया यद बकार। हर साल नई जंतरी घर में आणींदो ऐं पुराणी साल जी जंतरी या त दफ़्तर दाख़िल कंदो या रदीअ में हली वेंदी हुई। अगरचे मूंखे संदसि उन ई अमल खां सख़्तु नफ़रत हुई, लेकिन संदसि फ़नी अज़मत एॾी वॾी हुई जो हमेशह संदसि अॻियां मुंहिंजो कंधु झुकियल रहंदो हो। हिन दफ़े जॾहिं सखर आयो त नई कुंवार कच्छ में कयूं आयो, जेका असुल त हुई का ॻाइण वॼाइण वारी, लेकिन ताज़ो मुंहिंजे दोस्त सां निकाह विझी ऐं उन ई निकाह खे वरी मुस्तक़िल ऐं दाइमी सम्झी घरे तिण बणिजी वेठी हुई। असां ॿई भाइर ऐं महिमाननि जो उहो जोड़ो मानी टिकी खाई हिकु लड़ीअ सोमाणीअ जो मथीअ जाइ ते वञी पहुतासीं। ख़्यालु हो त घड़ी पलक तफ़रीअ करे पोइ अची निंड कजे। आदम न आदमज़ाद न वरी का आदम बोई वेझीअ छिक में हुजे। बिल्कुलु शांती को समूह चांड्रो की चोॾीअ जी। ॾखण में चवे त अॼु न घुलां त ॿियो कॾहिं घुलां। वणनि में हवा जा वाका पन हिक ॿिए सां ठहकी ईअं पिया आवाज़ कनि ॼण मासूम ॿार ख़ुशीअ मज़ा पिया ताड़ियूं वॼाइनि। ॾखण ते दरिया शाह जे मौजुनि खे बि मस्ती उथी उथी पियूं हिक ॿिए सां गिराटड़ियूं विझनि। मौजुनि खे बि मस्ती उथी उथी पियूं हिक ॿिए सां गिराटड़ियूं विझनि। गोया के हसीन औरतूं राति जी ढकीअ में तड़कंदे पाण में खेॾंदे
पाण में खेॾी रहियूं आहिनि ऐं पाणीअ मां चेल ताईं ॿाहिरि निकिरी हिक ॿिए जे मुंहं में छंडा हणी खजकार करे रहियूं आहिनि। वेठे वेठे माईअ पहिरियों त पाण हरतो झूंगाइणु शुरू कयो, लेकिन सुतती कन ते हथु रखी अची आलाप में पई। दिलि मुंहिंजी दोस्त धोतारी ॾे अदियूं, बाहि त ॿारो चल ॿारी ॾे अदियूं, छो थियो मुंहिंजो जेॾियूं जिगर जलायो दिलि मुंहिंजी। जिन खां जानिब थिए जुदा तन खे ॾिजे का दिलदारी ड़ी अदियूं, अमी वेतर ताननि साण तपायो दिलि मुंहिंजी। पल पल पायां पिरत मां पांद ॻिची ऐं ॻल ॻारे ड़ी अदियूं, मूंखे हेकर पंहिंजो मुंहुं मिलायो दिलि मुंहिंजी। ससी सुखाऊं ॾियां हो तो अची हिक वारी ॾे अदियूं, रखियो वेठी आहियां रूह मंझरायो दिलि मुंहिंजी। ॾींदसि अजर नियाज़ सां सूरनि जी हीअ सुध सारी ॾे अदियूं, ॼण सॼण मुंहिंजो सरतियूं अङण जॾहिं आयो दिलि मुंहिंजी। मरहूम नियाज़ जी काफ़ीअ माईअ जी सुरीले ऐं सोज़ीले आवाज़ में रची अहिड़ो रंग रखी बीठी जो लूंहं लूंहं कांडारजी वई। अॼु पूरा 26 सावण उन वाक़े ते लंघी विया। उहा माई बि ख़बर न आहे त जहिड़ी आहे या वञी अॻे ॾेह पहुती। उन दोस्त जी जवानीअ में पिणु झुरियूं पइजी वियूं। असांखे बि अछनि अची मुंहुं ॾिनो, सखर वियो सखर वारा विया, देसियुनि देस छॾियो आदेस न अची आस्थान कयो। न उहे ॾींहं रहिया न उहे रातियूं रहियूं, उहे मेड़ाका ऐं उहे मजलिसूं बि ख़तमु थियूं। केतिरा दोस्त, केतिरा यार, केतिरा साथी ऐं संगती ज़िंदगीअ जा सफ़र तय करे मंज़िलूं मटे विया। ज़माने जी गर्दिश फुटबॉल जियां उछलाईंदे ख़ुदि असांखे बि खणी अची किथां जो किथे पहुचायो ऐं ख़ुदि उहो न्याज़ बि न रहियो। लेकिन अॼु बि जॾहिं ख़्यालु अचे थो त ॼण कन 26 वरियनि अॻु जी ॿुधल उन ई आलाप खे पिया सुहनि। दिलि मुंहिंजी दोस्त धोतारी ॾे अदियूं, बाहि त ॿारो चल ॿारी ॾे अदियूं, छो थियो मुंहिंजो जेॾियूं जिगर जलायो दिलि मुंहिंजी। अला ख़तमु थियो 28/8/1960 ईस्वी 1:30 बजे मंझंदि जो। शुरू कयुमि 8 फरवरी 1960 ईस्वीअ जो, संता रोसा स्ट्रीट 23 सोन फ्रांसिस्को डेल मोंटे, कोइज़ोन सिटी, मनीला, फिलीपाइंस। उहा काफ़ी पोइ बिरादर मुअज़्ज़म जनाब पीर अली मोहम्मद राशिदी साहिब ॾांहुं हज़रत नियाज़ हेठें ख़त समेत पंहिंजे हथ अखरे मोकिली हुई। लाड़काणो 26/7/1957 ईस्वी। जनाब बंदा नवाज़, नियाज़नबाद अर्ज़ु तां सख़्तु बीमार आहियां, उन हूंदे बि जीअं तीअं करे हुकुम जी तामील करे थो मोकिलियां। बंदा नवाज़ अली जाफ़री टू पीर अली मोहम्मद शाह राशिदी स्क्वायर 170D PECH सोसाइटी कराची नियर नर्सरी। मां ई ख़त नक़ुल कयो मनीला में बतारीख़ 18/7/1960 ईस्वी राति जो 8:10 ते।